अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। अॼु जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा तमामु घणी इम्पोर्टेंट आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके तयारी करे चुका आहिनि दुबई अचण जे लाइ या वरी जेके तयारी कनि पिया। हाणे अक्सर ईअं थींदो आहे त जॾहिं असां 2 महीननि जे वीज़ा ते दुबई ईंदा आहियूं त जेको पहिरियों महीनो असांजो गुज़री वेंदो आहे उहो जॉब्स जे लाइ असां अप्लाई कंदा रहंदा आहियूं, पर असांखे रेस्पॉन्स घटि ईंदा आहिनि। इन मोस्ट केसिस असांखे रेस्पॉन्स अचणु शुरू थींदा आहिनि 2 महीने में। ऐं जॾहिं पहिरें महीने में असांखे रेस्पॉन्स न मिलंदो आहे त असांजो टेंशन ऐं असांजे मथां प्रेशर वधंदो वेंदो आहे, छो त तव्हांखे सिर्फ़ु 2 महीननि जो वीज़ा हूंदो आहे ऐं उन्हनि जे दौरान ई तव्हांजी जेको आहे त एक्सपेक्टेशन्स तमामु हूंदियूं आहिनि त तव्हांखे वधीक खां वधीक इंटरव्यू ॾियणा आहिनि, तव्हांखे जॉब हासिल करणी आहे, त हिकिड़ो तव्हांजे मथां प्रेशर डेवलप थी वेंदो आहे। त इन प्रेशर खे ख़तमु करण जे लाइ अॼु जी हिकु तमामु इम्पोर्टेंट टिप तव्हांखे ॾियां थो। ऐं उन टिप सां न सिर्फ़ु तव्हांजा लखे रुपया बचंदा, उन सां तव्हांजो टाइम बि बचंदो ऐं जॾहिं तव्हां हिते ईंदो त तव्हांजे मथां प्रेशर घटि हूंदो ऐं तव्हांखे ऑलरेडी 1 या 2 इंटरव्यूज़ तव्हांजे हथ में हूंदा। सो उहा टिप कहिड़ी आहे? उहा टिप इहा आहे त तव्हां हाणे उहा टिप सिर्फ़ु उन्हनि दोस्तनि जी हेल्प करे थी सघे जिन दोस्तनि जो को वेझो मिट माइट या उन्हनि जो को फैमिली मेंबर ऑलरेडी हिते यूएई में मौजूदु आहे। उहो जेको तव्हांजो वेझो जेको फैमिली मेंबर आहे उहो तव्हांजी कहिड़े नमूने मदद करे थो सघे। तव्हां उनखे चई था सघो त हू हिकु सिम कार्ड पंहिंजे नाले ते कढाए ऐं उहो सिम कार्ड तव्हां ताईं पाकिस्तान पहुचाए, पर उन सिम कार्ड जी रोमिंग एक्टिवेट थियल हुजे। हाणे उन सां छा थींदो त जॾहिं हू पंहिंजे नाले ते सिम कार्ड कढाईंदो ऐं सिर्फ़ु उन जे नाले ते ई निकिरी थो सघे, छो त सिम कार्ड हिते सिर्फ़ु उहे माण्हू जेको आहे त कढाए था सघनि जेके यूएई में अंदरि हुजनि, जिन वटि वीज़ा हुजे, पोइ चाहे उहो विज़िट वीज़ा हुजे, रेज़िडेंस वीज़ा हुजे। त जीअं मां पहिरियों तव्हांखे वीडियोज़ में ॿुधाईंदो आयो आहियां त जॾहिं तव्हां एयरपोर्ट ते पहुचंदो त तव्हांखे पहिरियों कमु सिम कार्ड वठण जो आहे। सो जेकॾहिं तव्हां जेको ऑलरेडी हिते मिट माइट आहे उहो तव्हांजे लाइ सिम कार्ड वठी करे तव्हांखे पाकिस्तान पहुचाए थो ऐं उहो तव्हां पंहिंजे मोबाइल में विझी जेको आहे त चेक कंदो त उन जेकॾहिं उनजी रोमिंग एक्टिवेट थियल हूंदी त उन सिम कार्ड ते तव्हां वटि सिग्नल ईंदा, माना यूएई मां को बि माण्हू तव्हांखे पाकिस्तान कॉल करे थो सघे। जीअं असांजो जेको जॾहिं मुंहिंजो यूएई जो सिम कार्ड आहे, ठीकु आहे, उन ते रोमिंग एक्टिवेट आहे। जॾहिं मां पाकिस्तान ईंदो आहियां घुमण जे लाइ त मुंहिंजे मोबाइल में उहो यूएई वारो सिम कार्ड एक्टिव हूंदो आहे ऐं मूंखे ऑफिस जूं कॉल्स वग़ैरह या ॿियूं जेके बिज़नेस कम्युनिकेशन आहिनि उहे सिम कार्ड ते मूंखे रिसीव थींदियूं आहिनि, मैसेजिस बि ईंदा आहिनि, व्हाट्सअप बि हलंदो आहे, कॉल्स बि ईंदियूं आहिनि। साॻे तरीक़े सां जॾहिं तव्हांखे सिम कार्ड मिलंदो त तव्हांखे सम्झो त यूएई जो नंबर मिली वियो पाकिस्तान में वेठे। हाणे यूएई मां केरु तव्हांखे कॉल करे थो सघे या वरी तव्हां पाकिस्तान मां वेही कंहिंखे यूएई में कॉल करे था सघो, पर अॻिले माण्हू खे इहा ख़बर न पवंदी त तव्हां पाकिस्तान वेठा आहियो। सो इहो हिकिड़ो वॾो बेनिफिट थी वियो तव्हांखे, जेकॾहिं तव्हां जेको मिट माइट ऑलरेडी हिते आहे त उनखे तव्हां रिक्वेस्ट करे था सघो। ऐं जेके दोस्त दुबई मां ॿुधनि पिया या यूएई जा दोस्त ॿुधनि पिया, तव्हां जेकॾहिं कंहिंखे सिम कार्ड पंहिंजे नाले ते कढाए ॾियो था त मेक श्योर कजो त उन ते तव्हांजो पूरो एतबार हुजे, छो त जेकॾहिं पाकिस्तान में कंहिं उन सिम कार्ड खे ग़लति इस्तेमालु कयो त उन सां तव्हांजे लाइ हिते वॾा मसइला मसाइल पैदा थी वेंदा ऐं तव्हांखे जेको आहे त पुलिस जा ॾचा, तव्हांखे सभु ख़बर आहे जेके ऑलरेडी यूएई में आहियो, तव्हांखे ख़बर आहे त सिम कार्ड ते कम्युनिकेशन केतिरी जेको आहे त सेंसिटिव आहे। सो तव्हां सिर्फ़ु उन पंहिंजे दोस्त या पंहिंजे माइट खे सिम कार्ड कढाए ॾिजो जंहिं ते तव्हांखे पूरो यकीन हुजे त हू सिर्फ़ु जॉब्स जे लाइ अप्लाई कंदो, हू इन जो ग़लति इस्तेमालु न कंदो। ओके, सो इहा पहिरीं ॻाल्हि थी वई त हू तव्हांखे सिम कार्ड पाकिस्तान में मोकिले। पोइ जॾहिं तव्हांखे सिम कार्ड मिली वञे त पोइ तव्हांखे ॿियो कमु इहो करिणो आहे त तव्हांखे हाणे वीज़ा अप्लाई करिणो आहे 2 महीननि जो। जॾहिं तव्हां वीज़ा अप्लाई कयो, तव्हांजो वीज़ा इशू थी वियो त तव्हां ॾिसंदो त उन वीज़ा ते जेका वैलिडिटी लिखियल आहे उहा लिखियल हूंदी 2 महीननि जी। हाणे 2 महीननि जी वैलिडिटी जो मक़सदु इहो न आहे त जेतिरो हुन ते वैलिडिटी पीरियड लिखियल आहे ओतिरो ई तव्हांजो वीज़ा आहे ऐं उन खां पोइ एक्सपायर थी वेंदो। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां अॼु 3 अगस्त आहे
अॼु जेकॾहिं मां वीज़ा अप्लाई थो कयां ऐं सुभाणे मुंहिंजो वीज़ा इशू थो थिए त मुंहिंजे वीज़ा ते डेट लिखियल हूंदी 31 अगस्त जी, या सम्झो त 1 सेप्टेम्बर ते मुंहिंजो वीज़ा इशू थियो आहे, त मुंहिंजे विज़िट वीज़ा ते डेट लिखियल हूंदी, इशू डेट 1 सेप्टेम्बर जी, ऐं एक्सपायरी डेट लिखियल हूंदी 2 महीननि खां पोइ जी, जेका तव्हांजी थींदी नवंबर जी 3 तारीख़। ठीकु आहे, नवंबर जी 3 तारीख़ उनजी एक्सपायरी लिखियल हूंदी। हाणे इहा जेका 2 महीननि जी तारीख़ आहे, इहा एक्चुअली वीज़ा जी डेट न आहे। तव्हां 2 महीननि जो वीज़ा अप्लाई कयो आहे, पर उन ते जेका इहा डेट लिखियल आहे न 2 महीननि जी, इन जो मक़सदु इहो आहे त इहा जेका 1 सेप्टेम्बर खां वठी करे 3 सेप्टेम्बर जी डेट आहे, इन में तव्हांखे इन ड्यूरेशन जे विच में तव्हांखे एनी हाउ यूएई में एंटर थियणो आहे। फॉर एग्जाम्पल, जेकॾहिं मां 3 नवंबर ते जेको मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे वीज़ा एक्सपायरी जो, जेकॾहिं 3 नवंबर ते मां यूएई में एंटर थो थियां, त जंहिं ॾींहुं मुंहिंजे 3 नवंबर ते मुंहिंजे पासपोर्ट ते एंट्री स्टैम्प लॻंदो यूएई जे अंदरि, त जंहिं ॾींहुं मुंहिंजे पासपोर्ट ते एंट्री स्टैम्प लॻंदो, एक्चुअल में जेके 2 महीना काउंट थींदा उहे उन डेट खां काउंट थींदा आहिनि जंहिं ॾींहुं तव्हांजे पासपोर्ट ते एंट्री स्टैम्प लॻंदो आहे ऐं जंहिं ॾींहुं तव्हां हिते यूएई में दाख़िल थींदा आहियो। जेका वैलिडिटी डेट लिखियल हूंदी आहे उहा सिर्फ़ इन जे लाइ हूंदी आहे त तव्हां वटि 2 महीना आहिनि, 2 महीननि जे अंदरि कहिड़े बि डेट ते तव्हांखे हिते यूएई जे अंदरि एंटर थियणो आहे। जेकॾहिं तव्हां 3 माना उन वीज़ा जी एक्सपायरी डेट ताईं तव्हां एंटर न थियो त पोइ तव्हांजो वीज़ा एक्सपायर थींदो, वरी तव्हांखे ॿियो वीज़ा अप्लाई करणो पवंदो। सो उमेद आहे त तव्हांखे इहा ॻाल्हि क्लियर थी वई हूंदी। सो हाणे जॾहिं तव्हां वीज़ा अप्लाई कंदो, तव्हांजो 2 महीने जो वीज़ा ईंदो, त जॾहिं तव्हांजो वीज़ा इशू थी वञे, तव्हांजे हथ में अची वञे, उन खां पोइ तव्हांखे एयरलाइन टिकट न आहे कराइणी, तव्हांखे वेट करणो आहे। हाणे तव्हांखे छा करणो आहे त तव्हांखे जेको यूएई जो सिम कार्ड आहे, उहो सिम कार्ड पंहिंजे मोबाइल में विझी करे एक्टिव करणो आहे ऐं पंहिंजी सीवी ते जेका एड्रेस आहे, उन एड्रेस में सिर्फ़ु तव्हांखे दुबई लिखी छॾिणो आहे। पंहिंजी सीवी ते तव्हां दुबई जी एड्रेस मेंशन करे छॾी, ज़रूरी न आहे त घर जी एड्रेस ॾिजे, सिर्फ़ु तव्हां दुबई लिखी था सघो, एड्रेस में दुबई लिखो ऐं जेको तव्हां वटि सिम कार्ड आयो आहे उहो नंबर तव्हां पंहिंजे सीवी ते अपडेट कयो ऐं पोइ 1 महीनो पाकिस्तान जे अंदरि वेही करे ॾींहं राति जॉब्स जे लाइ अप्लाई कयो। छो त जॾहिं तव्हांजी सीवी कंहिं कंपनी में वेंदी आहे या HR में वेंदी आहे, मां पाण HR में थो कमु कयां, त जॾहिं मूं वटि सीवीज़ रिसीव थींदियूं आहिनि त मां पहिरियों का बि सीवी ओपन कंदो आहियां त मां पहिरीं शइ इहा ॾिसंदो आहियां त कैंडिडेट आहे कहिड़ी जॻह ते अवेलेबल, छा उहो यूएई जे अंदरि आहे, दुबई में आहे, या उहो ॿिए कंहिं मुल्क मां हुन अप्लाई कयो आहे। जेकॾहिं मूंखे ख़बर हूंदी आहे त कंहिं ॿाहिरि मुल्क मां कंहिं कैंडिडेट इन जॉब जे लाइ अप्लाई कयो आहे, त मां हुनजी सीवी पढ़ंदो ई न आहियां, उनखे सीवी खे मां सिस्टम मां डिलीट करे छॾींदो आहियां। छाजे करे हू जॾहिं हिते अवेलेबल न आहे त हू इंटरव्यू जे लाइ नथो अची सघे ऐं असांजी कंपनी हुनखे कंसीडर नथी करे सघे इंटरव्यू जे लाइ। साॻे तरीक़े सां जॾहिं तव्हां पाकिस्तान में तव्हांजो नंबर एक्टिवेट हूंदो आहे, तव्हां पंहिंजी सीवी ते दुबई लिखी करे पोइ तव्हां जॉब जे लाइ अप्लाई कंदा आहियो, त तव्हां जिते बि जॉब जे लाइ अप्लाई कंदो त अॻिले एम्प्लॉयर खे इहा ख़बर हूंदी त तव्हां दुबई में अंदरि वेठा आहियो, पर एक्चुअली तव्हां पाकिस्तान में हूंदो ऐं जेकॾहिं हू तव्हांखे इंटरव्यू कॉल कंदो त हुनखे कंहिं बि सूरत इहा ख़बर नथी पइजी सघे त तव्हां यूएई में आहियो या तव्हां जेको आहे आउट ऑफ यूएई आहियो। हू तव्हांखे मोबाइल ते कॉल कंदो, तव्हां कॉल रिसीव कयो ऐं पंहिंजो जेको इनिशियल इंटरव्यू थींदो आहे, टेलीफोन इंटरव्यू, उहो तव्हां ॾेई था सघो, या वरी हू तव्हांखे इंटरव्यू जे लाइ कॉल कंदो त तव्हां फलाणी डेट ते जेको आहे त अपीयर थियो इंटरव्यू में। जेकॾहिं तव्हांखे कॉल अचे थी, तव्हां हुन खां पुछो त हू तव्हांखे कॾहिं तव्हांजो इंटरव्यू कंडक्ट करणु था चाहिनि, तव्हां हुनखे चओ त हू तव्हांखे ईमेल करे पंहिंजी कंपनी जो प्रोफाइल ऐं हुन सां गॾु तव्हांखे लोकेशन बि मोकिले ऐं प्लस डेट ॿुधाए त कहिड़ी डेट ते तव्हांजो इंटरव्यू थींदो। सो तव्हां 1 महीनो वेही करे पाकिस्तान में वेही करे अप्लाई कयो ऐं तव्हांखे घणो करे इंटरव्यू जा रेस्पॉन्स अचणु शुरू थींदा, पर मेक श्योर कजो त उहा फ्रॉड कंपनी न हुजे ऐं हिकिड़ी जीनियन कंपनी हुजे। ऐं जेकॾहिं उहा कंपनी तव्हांखे चए थी त हू तव्हांजे नेक्स्ट 2 ॾींहंनि जे अंदरि इंटरव्यू करण थी चाहे, त हुन कंपनी खे इहा रिक्वेस्ट कजो त मां यूएई आयो हुउसि, पर कंहिं एमरजेंसी जे करे मां पाकिस्तान वापसि मोटी आयो आहियां ऐं मां हफ़्ते खां पोइ जेको आहे त वापसि अचां थो यूएई, सो महिरबानी करे मूंखे हफ़्ते खां पोइ जी डेट ॾियो इंटरव्यू जी, त मां अपीयर थी सघां। त इन सूरत में उहा कंपनी तव्हां सां कोऑपरेट करे सघे थी। या वरी जेकॾहिं कंपनी तव्हांखे पाण हफ़्ते खां पोइ जी डेट थी ॾिए त पोइ तव्हां फौरन पंहिंजी एयरलाइन टिकट करायो, जेका तव्हांखे सस्ती एयरलाइन मिले उहा वठी करे हिते पहुचो ऐं इन सां इहो थींदो त घटि में घटि जेॾी महिल तव्हां हिते जॉब जे लाइ अप्लाई करणु ईंदो, तव्हांखे हिकिड़ो इंटरव्यू त तव्हांजे हथ में हूंदो ॾियण जे लाइ। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जेके छोकिरा
डायरेक्ट हिते इंटरव्यू जे लाइ जॉब जे लाइ अप्लाई करण ईंदा आहिनि त 2-2 महीना गुज़री वेंदा आहिनि, उन्हनि खे इंटरव्यू कॉल ई न ईंदी आहे। सो जॾहिं तव्हां हिते ईंदो त हिकु त इहो फ़ाइदो तव्हांखे थींदो त तव्हांखे घटि में घटि 1 या 2 इंटरव्यूज़ तव्हांजा स्केड्यूल थियल हूंदा जॾहिं तव्हां हिते ईंदो, जंहिंसां तव्हांजा चांसिस वधिया त तव्हां किथे मथां हायर थी वञो। ॿियो फ़ाइदो हिन शइ जो इहो थींदो त जेको तव्हां पहिरियों महीनो अप्लाई कयो ॾींहं राति, त हाणे उनजो रेस्पॉन्स 2 महीने में अचणु शुरू थींदो, ऐं 2 महीने में तव्हां ऑलरेडी हिते UAE में अंदरि पहुची वेंदो। त पोइ तव्हां जीअं जीअं जेको आहे त अप्लाई कंदा रहंदो त जेके पहिरियों महीनो तव्हां अप्लाई कया उनजा रेस्पॉन्स अचणु शुरू थी वेंदा। सो तव्हांजो सम्झो त 1 महीनो बची पियो। जेकर तव्हांखे 1 महीने जे अंदरि का बि इंटरव्यू कॉल नथी अचे त पोइ 15 ॾींहं ॿिया बि जेको आहे त तव्हां जेको आहे अप्लाई कंदा रहो। जॾहिं 1.5 महीनो थी वञे त पोइ हाणे बाक़ी तव्हां वटि 15 ॾींहं बचंदा जंहिंमें तव्हांखे एनी हाउ UAE जे अंदरि एंटर थियणो आहे। त पोइ उन्हनि 15 ॾींहंनि में जल्दी पंहिंजी जेको आहे त एयरलाइन टिकट कराए ऐं UAE में एंटर थी वञो, ऐं जंहिं ॾींहुं तव्हां एंटर थींदो तव्हांजा 2 महीना जो टाइम शुरू थींदो। हाणे इन सां तव्हांखे पीस ऑफ माइंड इहो हूंदो त जेको तव्हां 1.5 महीनो पाकिस्तान में वेही करे जॉब्स जे लाइ अप्लाई करे आया आहियो, उन्हनि जा आहिस्ता आहिस्ता रेस्पॉन्स अचणु शुरू थींदा, तव्हांखे इंटरव्यू कॉल अचणु शुरू थींदियूं, ऐं तव्हांजो जेको हिते वारो टाइम आहे उहो तमामु घणो जेको आहे त वैल्यूएबल टाइम हूंदो ऐं उहो बिज़ी टाइम गुज़रंदो, ऐं तव्हांखे हिकिड़ी मोटिवेशन बि मिलंदी त हा बाक़ी हाणे इंटरव्यू कॉल्स अचनि थियूं। सो उमेद आहे त इहा जेका टिप आहे इहा दोस्तनि जी मदद कंदी, ऐं जेको आहे त जेकॾहिं केरु तव्हांखे सिम कार्ड ॾिए थो को फैमिली मेंबर पंहिंजो कढाए करे त महिरबानी करे हुनखे ग़लति इस्तेमालु न कजो, सिर्फ़ु जॉब सर्च जे लाइ इस्तेमालु कजो। ऐं जॾहिं तव्हां वरी हिते UAE में एंटर थी वञो त पोइ उन ई सिम कार्ड खे कंटिन्यू कजो, छो त तव्हांजो नंबर इहो ई ॾिनल आहे तव्हांजी CV ते, त केॾी महिल बि उन ते इंटरव्यू कॉल अची थी सघे। सो इंशाल्लाह मिलंदासीं हिकु नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।